हवलदार केर तो थी सके शेर खान वारन जे पोड़े के मारण वारो आखिर केर तो थी सके वलीदाद जहिड़े नमूने पोड़े जो लाश मिलियो आहे न इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ वहशियाणो कदम वलीदाद ही खणी सके तो ॿियो को बि न वलीदाद तो ज़ुल्म जी हद करे छॾी दुश्मनी शेर खान सां ऐं बेगुनाह उन पोड़े के मारे छॾियईं अकबर जहिड़े नमूने उन्हनि मथां ज़ुल्म थियल आहिनि न उहा तो लिस्ट अञा ॾिठी न आहे अकबर जेकॾहिं पूरो हवाल ॿुधी न त तुंहिंजा लिंग कांडारजी वञनि ऐं ॾंदे आङुरियूं अची वञनि ऐं सोचण ते तुंहिंजो दिलि ऐं दिमाग़ मजबूर थी पए त छा अहिड़ा ज़ालिम अञा मौजूद आहिनि जेके एतिरो ज़ुल्म करे सघनि था अरे चोरी गाल तो बुझ चोरी तो घर में वेंदा न तो चे रुको घट में रुलंदी थी वती होडा न्यापा होडा न्यापा होडा हां तुंजो अजाए दिमाग खराब थियो आहे मां के भी न्यापा नथी पुॼायां कमदार अरे अन्या तुने खीर जा डंडे ही कोन दई भगा हां इन जाननो को बेवकूफ नहीं ठीक है पुॼाए थी न्यापा छा कंदे काटो मरोड़े झंडो माए ये न समझना तो का हवेली में कम ठीक है जानू मुके कुछ न चंदो कन्न खोले गार बुटी चल मुजी जानू जिन्न थे जिन्न जने पया पहले के मारे जा खारे तो जी इज्जत मुझे क्या आहे जा चितो थियो आई कमदार चितो मां के भी न्यापा नथी पुॼायां मां पाने घर पे ही वञा अजाए शक न कर मुझे मथा शक कोनी तू पंहिंजे दिमाग के ठिकाने पे रखो यो समझाया दो तो के समझाया मुखे त हाण सोरान जा अरड़ा ना पक्का सांझ का घरा निकती न ओया अब तुंजे चवण दे निकती तुंजे चवण ते यो अब शुक्र करे यो न के गसदा मोटा आया सु या शहर सी वन्या न तो भोतार तो जीअर दफना छडे हा साईं वडे के मुंह दई वठंदस पर तोमा जान केर छड़े हलो हलो एकरी गाल पे दिमाग में विहारे छॾ जा वो तार वडे जे इज्जत को दाग आयो न त पो तुंहिंजो खैर कोन थई हलो 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 अम्मा मुखे पूरी पक है त इहो कम राणीअ जो आहे पर अकेले सिर राणी एडो वडो कदम न खणी सकंदी राणीअ खे रपूअ जो ॾढ ज़रूर आहे पुट हाणे त मुखे हिन रन खां खौफ थियण लॻो आहे पंहिंजे ई हथनि सां पंहिंजे मुड़ुस खे पई मारे अहिड़ी ॾाइण रन खे घरां तड़े कढ राणीअ खे तड़े घर खां ॿाहिरि कोन कढंदुसि पर उनखे उनजे कीअं जी सज़ा ज़रूर ॾींदुसि जेकॾहिं राणी खे मारे विधई या को ओलो सोलो धक लगी वञेसि त बि आज़ार में असां पवंदासीं शरीयत इजाज़त ॾिनी आहे जेकॾहिं ज़ाल मुड़ुस नथा ठहनि न त तलाक ॾेई उनखे घर मोकिले छॾ न मां न ई मां राणीअ खे तलाक ॾींदुसि ऐं न ई वरी उनखे मारींदुसि बाक़ी अॼु खां पोइ राणीअ जी ज़िंदगी मां ज़हर कंदुसि ज़हर पुट जेको भी कदम खणी न तो सोचे समझे खणजा ये समझना तो घर में नागन पाली आहे नागन ऐं हुन जे डंग खां बचंदो रह जा इन्हीअ नांगिण जी मुंडी त मां पाण अची थींदुसि तूं बेफ़िक्र थी बोतार साईं शेर खान एतिरो जल्दी केस तां हथ खणी वेंदो इहो असां सोचियो बि कोन हो शेर खान सचल खे अगवा करे वियो हो ऐं जॾहिं हुनखे पक थी त हिन कम में असांजो हथु न आहे त पोइ हुनजो शक बलिदाद वारा ॾावियो ऐं इहो छोरा न कम इन्हनि जो आहे बाबा साईं ॿियो अहिड़ो ज़ालमाणो कदम केरु खणंदो जानू असांजे लाइ छा हुकुम आहे शेर खान जे पयों ॿारियूं पाए या ॾियूंसि ढर मस्तो ठग ढर ॾे न त पंहिंजे सुवारे खे चक पाए
मुंहिंजो बि इहो ई चवणु आहे। न जानू न, जे असील ढोर खे चोंगू ॾींदे न त उहो बि बिरची पवंदो आहे। पर बाबल साईं शेर खान जूं नज़रूं बस मौके मुनासिबत सां ज़बान खोलींदो कर। उमिरि सां गॾु तुंहिंजो अकुल बि मोकिलाईंदो थो वञे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ हुकुम करियो। दिलदार दरिया आहे, जे चढ़े त पंत टोड़े। ऐं पोइ इहो शेर खान दरिया जे लहरुनि जे अॻियां टिकी बि कोन सघंदो। न दिलदार न, मां नथो चाहियां त कंहिं बेवस ऐं लाचार खे वधीक तंग कजे। यार असीं साबरीन माण्हू सदा, इन करे चवांव थो कुझु ॾींहं सब्र कयो। ॾिसूं था जेकॾहिं शेर खान पंहिंजा पेर संभाले चुको आहे त पोइ हुनखे तंग करणु नाइंसाफ़ी हूंदी। बाबल साईं तव्हांजो हुकुम हिन अखियुनि ते, पर इहो शेर खान सुधरण जो कोन अथव। जे न सुधरियो त वाग ॾेई वठंदोसांस। हिन वक़्तु जेको तव्हांखे चवां थो उन ते अमल कयो। थी वियो अमल, तव्हां नाराज़ न थियो। वॾी तकड़ में आई सूबेदार, लगे तो खीसो हद खां वधीक गरम थियल थई। असां वटि तुंहिंजे घर जी तलाशी जा वारंदा आहिनि वलीदाद। पर कहिड़े ॾोह में? गफ़ार जे क़त्ल जे ॾोह में तव्हांखे गिरफ़्तार करियां थो। बाक़ी ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण लाइ घर जी तलाशी वठणी पवंदी। मां तोखे पंहिंजो हथ ॾियां थो। बाक़ी अनवर ऐं मौलादाद शहर वियल आहिनि। हिक ॿिनि ॾींहंनि में उन्हनि खे हाज़िर कंदुसि। सूबेदार साहब, हिन जी ज़ुबान ते असांखे को बि एतबार कोन्हे। तव्हां वटि सर्च वारंट आहिनि, तलाशी वठो। अचो मूंसां। वारंट पुलिस वटि न, तो वटि न। जेकॾहिं मुंहिंजे दर जी चावट टिपण जी कोशिश कई न त तुंहिंजूं टंगूं मुरनि खां भॻल हूंदई, मुरनि खां। आस्ते मुझे घर जे दर ते भी तमाशो न कर। भली जो मां पढ़ियल लिखियल न आहियां, पर पंहिंजी सॼी उमिरि फॾनि में आंदी अथमि, फॾनि में। एतिरो कानून मां बि सिखी वियो आहे त पुलिस खां सवाइ कंहिंखे बि घर में पेर रखण जी इजाज़त न हूंदी। शेर खान, असां तलाशी वठूं था। असां पंहिंजो कमु ईमानदारी सां सर अंजाम ॾींदासीं। तव्हां बेफ़िक्र रहो। जबल खणी जे जानू ॾींदो मुड़ुसु आहे, पर हू खून नथो करे सघे। तुंहिंजे पीउ जीअं तुझे चाचे गफ़ार खे वली दाद वारनि ई मारियो आहे। असांजो चाराना शक वली दाद वारनि मथां हुयो, पर कुझु वक़्त खां वठी
जानवरनि सां बि जहिड़ो हलंदड़ आहे। इन जे करे पूरो पूरो शक जानवरनि मथां वियो। जंहिं ॾींहुं न चाचा गफ़ार जो खून थियो उन ॾींहुं मूं वलीदाद वारनि खे रैस वारनि जे ॻोठ ईंदे वेंदे ॾिठो हुयो। वलीदाद वारनि मथां शेर खान केस दाख़िल करायो आहे। कुझु कोन थींदो जबल, तव्हांखे कुझु बि हासिल कोन थींदो इन केस करण मां। ॾिसूं त पुलिस कंहिंखे थी गिरफ़्तार करे। जेकॾहिं पुलिस खे हथ न आया न त उन्हनि जो कम मां पूरो कंदुसि। मां अॻे चकर त मौलादात बची वियो, पर हर चकर किस्मत ज़ालिम जो साथ नाहे ॾींदी। मारिया मारिया तूं चरित नहीं थी। जेकॾहिं रैस जी छोकिरी खे मां हुनजे घरां वठी वेंदुसि, रैस ऐं रैस जा माण्हू मूंखे ज़िंदा छॾींदा? कंहिंखे बि ख़बर कोन पवंदी। इहो कमु लिक छप में थी वेंदो। अॻे चकर गाॾी करायसि, उन ते बि पकड़जी पई। ऐं हींअर वरी चई थी त मां उनखे पंधु वठी वञा। ॾिसण वारियूं हज़ार अखियूं आहिनि, असां लिकी कोन सघंदासीं। मुंहिंजे करे तोखे इहो कमु करणो पवंदो। दुआ जो पूरो पूरो मुंहिंजे मथां ज़ोर आहे। मारिया उनखे जवाबु ॾेई छॾ। ॾाढो सम्झायो आहे, पर उहो मुंहिंजी हिकु नथी ॿुधे। हाणे तूं ॿुधा, मुंहिंजो कमु कंदे या न? सफ़ा का चरिया। हा, उहा त आहियां, ऐं इहो कमु तोखे ई करणो पवंदो। जीअं ई टाइम मिलियो न, मां तोखे ॿुधाईंदसि। तव्हां ॿई निकिरी वञिजो। जेकॾहिं मुंहिंजी नाज़ा हुननि जे घर में न आहे त किथे ज़ालिमनि हुननि खे मारे त न छॾियो। भाॼाई ख़ैर कोन, अल्लाह नाज़ा जे सिर ॾांहुं ख़ैर कंदो। थी सघे थो हुननि पुलिस जे ख़ौफ़ खां नाज़ा खे कंहिं ॿिए हंधि लिकायो हुजे। अल्लाह ख़ैर कंदो। खणी जे मुंहिंजी नाज़ा ज़िंदा बि आहे, पोइ बि ज़ुल्म जी चकीअ में पीसजे पई। चाची तूं हाणे दिल जाए कर ऐं मूं मथां भरोसो कर। हाणे मां वलीदाद वारनि जे पोयां हथ धोई पियो आहियां। उन्हनि नाज़ा खे किथे बि लिकायो हूंदो न चाची, भले ज़मीन जे 7 तहनि में लिकायो हुजनि, उनखे हथ करे तो ताईं पहुचाइण मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो कमु। जेकॾहिं असां जांच कयूं त वलीदाद वारनि जा परे जा माइट किथे किथे था रहनि ऐं असांखे ख़बर पइजी वञे त असांखे अदी नाज़ा ऐं ॻोल्हण में आसानी थी पवंदी। ऐं इहा ख़बर असांखे रब्बू वटों पवंदी, रब्बू वटों। मां तमामु जल्द रब्बूअ सां मिली उन मुतालिक़ पूरी ॼाण हासिल कंदुसि। वलीदाद वॾो चालाक अथई शेर खान, एतिरो आसानीअ सां असांखे नाज़ा जो पहिरों हथ न ईंदो। मां गिदड़नि जी गुर समझे थो न, गिदड़नि जी डर खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। हू गिदड़ केतिरा बि चालाक हुजनि, पर मूंखे मात नथा ॾेई सघनि। जेको बि कदम खणे सोचे समझी खणजे। मञा थी त हू तोखे नुक़सान नथा रसाए सघनि, पर बदिले जी बाहि में अची नाज़ा खे नुक़सान ज़रूर रसाईंदा। जेकॾहिं इहो भाव न हुजे हा न, हिन वक़्त ताईं ही शेर खान वलीदाद जी पूरी आके ख़त्म करे चुको हुजे हा। जे वली जा भाइर अञा बि ज़िंदा आहिनि न, वो इन्हीअ करे जो असांजी नाज़ा उन्हनि जी ढाल आहे। हिकु चकर असांजी मासूम नाज़ा वापसि अचे, उन खां पोइ चाची मुंहिंजा हथ गोलियूं हलाईंदे न ॾकंदा। अदा शेर खान, जेकॾहिं तव्हां चओ त मां रब्बूअ सां मिली अचां। रब्बूअ खे मूं ताईं वठी अचण तुंहिंजो कमु आहे, पर थोड़ो ख्याल सां, छो त हिन वक़्तु वलीदाद जा भाइरा पे खां ॿाहिरि आहिनि। जेकॾहिं तव्हां पुलिस खे ॾेई विझी हा,
पवंदो? अद्दा जे दोस्तन के खबर पवंदी न तो थाने में लाइन लगी वेंदी। सब मदद लाइ अची पहुचंदस। जेकॾहिं तव्हां थाणे में नथा वञी सघो, ॿुधायो पंहिंजे दोस्तनि खे, उहे ई भॼ टुक कनि। मोला तो जाने भाजाई घरनि खे चई छॾियो आहे, बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि खे बि ॿुधाए था छॾियूं। जेको करिणो अथव न वञी कयो। घर में वेहण सां मसइलो हल कोन थींदो। जी हुननि तव्हांजे पोयां बाहि ॿारी आहे न, तव्हां बि हुननि जे पोयां ईअं बाहि ॿारींदव न, तॾहिं वञी कोई तव्हांजो पीछो छॾींदा। न त काल पुलिस वली खे घरां वठी वई आहे न, ती घर में पुलिस अची मूंखे वठी वेंदी ऐं वञी थाणे में बंदि करे छॾींदी, पोइ तव्हांजी इज़त थींदी? या त वञी कुझु कयो। जेकर कुझु नथा करे सघो न त पोइ वञो, वञी पुलिस खे हथ ॾियो। घटि में घटि पुलिस ॿीहर दर ते त कान ईंदी। जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे भाजाई त असां हिन घर में ओसी ताईं पेर न रखंदासीं जेसी ताईं शेर खान खे ख़त्म न कंदासीं। मोला तो जाने भाजाई या दुश्मन खे मारींदासीं या विढ़ंदे विढ़ंदे मरंदासीं। पाण कुझु बि न कनि, सदाईं वैल मुंहिंजे वली लाइ। रानी केॾां थी चवां अचे ही वठ पी। पर हीअ त तव्हांजी दवा आहे, मां कीअं थी पी सघां? ही दवा न शरबत आहे। मां चवां थो न अचे वठ पी, त पोइ नखरा छो थी करी? अचे वठ पी। पर ही आहे त शरबत न? हाँ आहे शरबत, पर इन में मिठो ज़हर मिलायल आहे। छा ज़हर मिलायल आहे? ज़हर जो नालो ॿुधण सां तोखे टकरी वठी वई आहे ऐं मूंखे ज़हर ॾियण वक़्तु तुंहिंजा त हथ ई कोन पिया ॾेकिया। ए मां चवां थो त पी, न त मां इहो ज़ोरी वात में विझंदो साईं। कसम सां रस्तव, कसम सां मां तोखे ज़हर न आहे ॾिनो। तूं मुंहिंजो यकीन छो नथो करी? मूं तुंहिंजो यकीन कयो त तो मूंखे ज़हर न हो ॾिनो, पर अॼु तोखे इहो ज़हर पीअणो पवंदो त तोखे बि ख़बर पवे ज़हर जो ज़ाइक़ो छा थींदो आहे। जॾहिं इहो ज़हर अंदर वञे थो न त कहिड़ा वठ थो विझे। पी, मां चवां थो त पी। जेकॾहिं तूं मूंखां एतिरो ई बेज़ार आहीं न, तूं मुंहिंजी शिकिल बि ॾिसणु नथो चाहीं, त ही तुंहिंजो ज़हर मुंहिंजी अखियुनि ते। रानी तू छा पई करी? चाची अधु त पी चुकी आहियां। तुंहिंजी ज़िंदगी ख़त्म करण जे लाइ इहो अधु गिलास ई काफ़ी आहे। पुट ही तू छा कयो? हिन छोरी तो पंहिंजी असलियत ॾेखारी, पर तू भी साॻियो कमु कयो। हाणे हिन में ऐं तो में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? हाणे तू जल्दी वञ, गाॾी कराइसि त हिनखे अस्पताल वठी हलूं। न त पुट ही मसलो
सभिनी लाइ पैदा थींदो। को भी मसलो कोन थींदो अम्मा, को भी मसलो कोन थींदो। जेकॾहिं मुई न त ईअं चई छॾिजांइ त मुड़ुस खे ज़हर ॾिनई उहो बची रहियो ऐं शर्मसारीअ में पाण ज़हर पी ख़ुदकशी करे छॾी। न पुट, मां इहो ज़ुल्म थियण न ॾींदसि। उथ राणी, उथ, मां तोखे अस्पताल वठी हलां। मां काॾे बि न हलंदसि, मां काॾे बि न हलंदसि। मूंखे मरण ॾियो मूंखे। पुट, ख़ुदा जे वास्ते कुझु कर। ही छोरी मुई तूं ॾाइण असांखे कोन छॾींदा। अम्मा रड़ियूं न कर रड़ियूं ऐं माठ करे वेही रह। कुझु कोन थींदो राणी खे। जेकॾहिं मुई न त हिन ॻाल्हि खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। उहो बची रहियो ऐं शर्मसारीअ में पाण ज़हर पी ख़ुदकशी करे छॾी। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू